अपडेट कयूं। सिंध हुकूमत पारां कराची में नई बस सर्विस शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे। सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमून जो चवणु आहे त ही पाकिस्तान जूं पहिरियूं माहौल दोस्त इलेक्ट्रिकल बसूं आहिनि। हुन चयो त सुभाणे खां टेस्ट ड्राइव शुरू करे रहिया आहिनि। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया, सिंध हुकूमत पारां कराची में नई बस सर्विस शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे। सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमून जो चवणु आहे त ही पाकिस्तान जूं पहिरियूं माहौल दोस्त इलेक्ट्रिकल बसूं आहिनि। हुन चयो त सुभाणे खां टेस्ट ड्राइव शुरू करे रहिया आहिनि। जी नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं पिया, सिंध हुकूमत पारां कराची में नई बस सर्विस शुरू करण जो ऐलान कयो आहे। सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमून ट्वीट कयो आहे। संदसि चवणु आहे त पाकिस्तान जूं पहिरियूं माहौल दोस्त इलेक्ट्रिकल बसूं आहिनि। हुन चयो त सुभाणे खां टेस्ट ड्राइव शुरू करे रहिया आहिनि। सिंध हुकूमत पारां कराची में नई बस सर्विस शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे। सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमून नाज़रीन ट्वीट कयो आहे। सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमून जो चवणु आहे त ही पाकिस्तान जूं पहिरियूं माहौल दोस्त इलेक्ट्रिकल बसूं आहिनि।